फिजिकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में वलिकर अॼु असां क्लास पहिरीं जो 12 किताब जी अलिफ बे ॿटी जी मशक़ कंदासूं। ख़ाली तारनि में अलिफ बे जा खुटल अखर लिखो। अलिफ अख, बे बदक, खाली तारो, बे बुक, बे भित, ते तारो, ते थेलो, ते टोपी, ते ठूंठ, ते ठूंठ का पोइ वरी खाली तारो है, ते सवाब, ते पग, जिम जुती, जे जिब, जे झिरकी, जे मुंज, जे चंड, जे छटी, छटी का पोइ हे अजाम, खे खच्चर, दालदर, दाल धोबी, डे डेडर, डे डेल, डे डगो, दाल दरो, रे रेल, रे माड़ी, रे जंजीर, सिन सिटी, चिंशिया, स्वाद संदूक, स्वाद ज़ईफ़, स्वाद ज़ईफ़ का पोइ वरी खाली तारो, तोए तोतो, तोए ज़ालिम, ऐन ऐनक, गायन गालीचो, फे फानस, फे फीथो, काफ कलम, काफ कुत्तो, खे खट, काफ गडा, गे गऊं, गाफ घोड़ो, गे सिंह, लाम लक्कण, मी मस, नू नथ, णे वण, वा वाडो, हे हाथी, हाथी का पोइ वरी खाली तारो है, हमज़ो, ये यको। मशक़ पूरी थी। चैनल के सब्सक्राइब कंदा जी ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।